आज़ादीअ लाइ आंदोलन। लेखक मेठाराम हरूमल खिलनाणी। भाङो 15। सिंध में जागृता। अमृतसर कांग्रेस बैदि सिंध में जागृता आणण लाइ सिंध जा राजनीति अॻवान जुदा जुदा शहरनि में निकिरी पिया ऐं चौधारी प्रचार थियण लॻो। स्वामी गोविंदानंद श्री खेमचंद बालाणीअ सां गॾु नवाबशाह ज़िले जे प्रचार ते आयो। जुलाई महीने में साहित्य जे नौशहरे फेरोज़, ठारू शाह ऐं ॿियनि केतिरनि शहरनि में वियो ऐं ॿिन्ही ज़बरदस्त प्रचार कयो। लोकमान्य तिलक जी विदाई। लोकमान्य तिलक अमृतसर कांग्रेस बैदि सिंध में आयो। हैदराबाद सिंध में त हुन जी उहा आजिया थी जा कंहिं राजा जी बि न थिए। शहर में जेका सरगज़ निकिती तंहिंमें केतिरनि हंधि संदसि आरतियूं कयूं वेयूं हुयूं। सिंध मां मोटण बैदि लोकमान्य तिलक जल्द ई बीमार थी पियो ऐं 31 जुलाई 1920 जी राति जो बम्बईअ में गुज़ारे वियो। सॼे मुल्क में ॾुख जी लहर छाइजी वई। उन ॾींहुं स्वामी गोविंदानंद ऐं श्री खेमचंद ठारू शाह में प्रचार ते हुआ। साहित्य में बि किन हंधि शोक सभाऊं थियूं। क़तअ तइलकात जो ठहिराउ। मुल्क जे हालातुनि ते वीचार करण लाइ 4 खां 9 अगस्त 1920 ईस्वी ताईं कलकत्ते में कांग्रेस जो ख़ासि अधिवेशन सॾायो वियो, जंहिंमें ॿियनि ठहिरावनि सां गॾु क़तअ तइलकात जे बारे में मुख्य ठहिराउ पास कयो वियो। जीअं त ब्रितानिया खिलाफ़त जे बारे में हिंदुस्तान जे मुसलमाननि सां इंसाफ़ करण में गुथी आहे ऐं पंजाब में जेके अप्रैल 1919 ईस्वीअ में कहर थिया उन बारे में पंजाब जे गुनाह माण्हुनि खे बचाव ॾियण में गुथी आहे। इन करे कांग्रेस इन राय जी आहे त इन्हनि ॿिन्ही ॻाल्हियुनि जे बारे में माण्हुनि खे इंसाफ़ वठी ॾियण लाइ ऐं आईंदड़ में अहिड़ियूं बेइंसाफ़ियूं वरी न थियनि, तंहिं लाइ हिकिड़ो ई रस्तो आहे त मुल्क में पंहिंजो राज यानी स्वराज स्थापन थिए। इन लाइ कांग्रेस मुल्क खे अपील थी करे त सरकार खां मिलियल लक़ब ऐं ऑनररी उहिदा सरकार खे वापसि कनि। सरकारी कॉलेज ऐं स्कूल या नीम सरकारी कॉलेज ऐं स्कूल या उहे कॉलेज ऐं स्कूल जिन ते सरकारी जो को ज़ाब्तो आहे से विद्यार्थी छॾे अचनि ऐं सभिनी प्रांतनि में क़ौमी कॉलेज ऐं स्कूल खोलिया वञनि जिन में उहे विद्यार्थी वञी पढ़नि। वकील ऐं ॿिया सरकारी कोर्टुनि जो बहिष्कार कनि ऐं उन जे जाइ ते अमानी कोर्ट बर्पा कयूं वञनि जिन में ख़ानगी तरह केसनि जा फ़ैसिला कया वञनि। मेसोपोटामिया में लड़ाईअ लाइ को बि हिंदुस्तानी क्लार्क या मज़दूर या सैनिक बणजण लाइ आछ न करे। केर बि काउंसिल लाइ उमेदवार न बीहे ऐं जे केर बि उमेदवार बीहे त केर बि वोट करण न वञे। विलायती कपिड़े जो बहिष्कार कयो वञे। खादीअ जी पैदावार वधाई वञे। इन नमूने क़तअ तइलकात जो ठहिराउ पास कयो वियो। अॻिले भाङे में ॾिसंदासीं सेवा आश्रम ऐं उन जे अॻियां